ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि 25/2/2024 जा। अॼु अव्यक्त बापदादा जो रिवाइस कोर्स 30/98 जा। सर्व प्राप्तियुनि जी स्मृति इमर्ज करे अचल स्थिति जो अनुभव करो। सर्व प्राप्तियुनि जी स्मृति इमर्ज करे अचल स्थिति जो अनुभव करो ऐं जीवन मुक्त ठहो। अॼु भाग्य विधाता बाप पंहिंजे विश्व में सर्वश्रेष्ठ भाग्यवान ॿारनि खे ॾिसनि पिया। हर ॿार जे भाग्य जी महिमा स्वयं भगवान ॻाइनि पिया। बाप जी महिमा त आत्मायूं ॻाईंदियूं आहिनि, लेकिन तव्हां ॿारनि जी महिमा स्वयं बाप ॻाईंदो आहे। कॾहिं ईअं स्वप्न में बि न सोचियो हूंदो कि असांजो एतिरो श्रेष्ठ भाग्य ठहियलु आहे, लेकिन ठहियो हुयो, ठही वियो। दुनिया जा माण्हू चवंदा आहिनि भॻवानु असांखे रचियो, लेकिन न भॻवान जो पतो आहे न रचना जो पतो आहे। तव्हां हर हिकु भाग्यवान ॿार अनुभव फ़कुर सां चईंदा आहियो कि असां शिववंशी ब्रह्मकुमार कुमारियूं आहियूं। असां हर हिकु भाग्यवान ॿार ॾाढो फ़कुर सां चईंदा आहियूं कि असां शिववंशी ब्रह्मकुमार कुमारियूं आत्मा भाउ ऐं साकार रूप में भाउ भेण आहियूं। असांखे मालूम आहे कि असांखे बाप दादा कीअं रचियो आहे। चाहे नंढो ॿारु, चाहे बुजुर्ग पांडव शक्ति हुजे, कंहिंखां बि पुछंदव तव्हांजो बाप केरु आहे त चईंदा फलक सां। छा चईंदा? फलक सां चईंदा न कि असांखे शिव बाप ब्रह्मा बाप द्वारा रचियो अथई। हिन करे असां भॻवान जा ॿार आहियूं, है न। असांखे शिव बाप ब्रह्मा बाप द्वारा रचियो अथई, हिन करे असां भॻवान जा ॿार आहियूं। भॻवान सां डायरेक्ट मिलन मल्हाईंदा आहियूं। न सिर्फ़ु परमात्मा व भॻवानु असांजो बाप आहे, लेकिन उहो बाप बि आहे, शिक्षक बि आहे, सतगुरु बि आहे। सभिनि खे इहो नशो आहे न, सभिनि ताली वॼाई, हिकु आदि ताली वॼाइणो आहे। हाणे इहा बि एक्सरसाइज़ बुजुर्गनि खे सेखारणी पए न। ॿारनि खे ख़ुशि ॾिस, बाप दादा बि ख़ुशी में झूलंदा आहिनि ऐं सदा चईंदा आहिनि, वाह मुंहिंजा हर हिकु श्रेष्ठ भाग्यवान विशेष आत्मा। बाबा चईंदा आहिनि कि ॿारनि खे ख़ुशि ॾिसी बाप दादा बि ख़ुशी में झूलंदा आहिनि ऐं सदा चईंदा आहिनि, वाह मुंहिंजा हर हिकु श्रेष्ठ भाग्यवान विशेष आत्मा। वाह बाप जे रूप में परमात्मा पालना जो अनुभव कराइनि था न। इहे परमात्मा पालना सॼे कल्प में, हिन ब्रह्मण जन्म में तव्हां ॿारनि खे प्राप्त थींदी आहे। बाबा जी पालना असांखे पूरे कल्प में, हिन ब्रह्मण जन्म में ई असां ॿारनि खे प्राप्त थींदी आहे न। बाबा जी पालना जी परमात्मा पालना सां आत्मा खे सर्व प्राप्ति स्वरूप जो अनुभव थींदो आहे। परमात्मा प्यार सर्व संबंधनि जो अनुभव कराईंदो आहे न। परमात्मा प्यार पंहिंजे देहबान खे बि बुलाए ॾींदो आहे। साथ अनेक स्वार्थ जे प्यार खे बि बुलाए ॾींदो आहे। अहिड़ो परमात्मा प्यार, परमात्मा पालना जे अंदरि पलण वारी असां सभु भाग्यवान आत्मायूं आहियूं न। केतिरो तव्हां आत्माउनि जो भाग्य आहे जो स्वयं बाप पंहिंजे वतन खे छॾे तव्हां गॉडली स्टूडेंट खे पढ़ाइण ईंदा आहिनि। अहिड़ो कोई टीचर ॾिठो जो रोज़ु सवेरे दूर देश सां पढ़ाइण लाइ अचे? अहिड़ो टीचर कॾहिं ॾिठो? लेकिन तव्हां ॿारनि जे लाइ रोज़ु बाप शिक्षक ठही असां वटि पढ़ाइण ईंदा आहिनि ऐं केतिरो सहज पढ़ाईंदा आहिनि। 2 शब्दनि जी पढ़ाई आहे, तव्हां ऐं बाप। बाबा असांखे छा पढ़ाइण ईंदा आहिनि? असांजे बारे में ॿुधाइण ईंदा आहिनि ऐं ख़ुदि जे बारे में ॿुधाइण ईंदा आहिनि। इन ई 2 शब्दनि जे चकर चओ, ड्रामा चओ, कल्प वृक्ष चओ, सॼी नॉलेज इन 2 शब्दनि में समायल आहे, बाप ऐं असां।
ऐं पढ़ाई में केतिरो दिमाग़ ते बोझ पवंदो आहे न। बाप जी पढ़ाई में दिमाग़ हल्को रहंदो आहे। ॿिया पढ़ाई में त केॾो दिमाग़ु लॻाइणो पवंदो आहे न। ऐं बाबा जी पढ़ाई में त सिर्फ़ु सदा हल्का रहंदा आहियूं। ॿियो ई ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि कंदा आहियूं त ॿियो ई सभु ॻाल्हियुनि खां हल्का थी वेंदा आहिनि। हल्के जी निशानी आहे ऊचो ओढ़णु। हल्के जी निशानी आहे असांजी ऊचो ओढ़ण सां त असांजी स्थिति सदा ऊची रहंदी आहे। कंहिं बि ॻाल्हि में असां फसंदा न आहियूं। बाबा असांखे बुद्धि सां एॾो हल्को ठाहे छॾियो अथई कि हर ॻाल्हि सहज लॻंदी आहे, भारी लॻंदी ई न आहे। सदा ऊची स्थिति में शो शाह जे प्रश्ननि सां पार। हल्की चीज़ स्वतः ई ऊची हूंदी आहे। त हिन पढ़ाई सां मन बुद्धि उड़ती कला जो अनुभव कंदा आहिनि। हिन पढ़ाई सां मन बुद्धि ऊची कला जो अनुभव कंदा आहिनि। उड़ती कला जो अनुभव कंदी आहे त दिमाग़ु हल्को थियो न। बाबा चईंदा आहिनि त दिमाग़ु हल्को थियो, टिनी लोकनि जी नॉलेज मिली वेंदी आहे। त अहिड़ी सॼी पढ़ाई सॼी कल्प में कोई न पढ़ाई हूंदी असांखे। कोई पढ़ाइण वारो अहिड़ो मिलियो जो भाग्य आहे न, त भाग्य आहे न। पोइ सतगुरु द्वारा असांखे श्रेष्ठ मत बि अहिड़ी मिलंदी आहे जो सदा जे लाइ छा करूं, कीअं हलूं, ईअं करूं या न करूं, छा थींदो, इहे सभु क्वेश्चन समाप्त थी वेंदा आहिनि। ॾिसो बाप जे संबंध में बाबा असांखे वरसो ॾींदो आहे, पालना ॾींदो आहे। बाबा असांखे केॾी पालना थो ॾिए न, कि एॾो प्यारु ॾींदो आहे कि देह भान बि भुलिजी वेंदा आहिनि। पोइ बाबा असांखे पूरी नॉलेज बि ॾींदा आहिनि। असां ऐं बाप एतिरी सुठी नॉलेज ॾींदा आहिनि कि मन बुद्धि असां सदा दिमाग़ सां ऐं अहिड़ी पढ़ाई आहे जो असां सदा हल्का रहंदा आहियूं। मन बुद्धि उड़ती कला जो अनुभव कंदी आहे, दिमाग़ु हल्को रहंदो आहे। ऐं बाबा सतगुरु ठही करे एॾी श्रेष्ठ मत ॾींदा आहिनि जो छा करां, कीअं हलां, ईअं करां या न करां, छा थींदो, इहे सभु क्वेश्चन समाप्त थी वेंदा आहिनि। छा करूं, कीअं करूं, ईअं करूं या ईअं, हिननि सभिनि क्वेश्चन जो हिकु ई शब्द में जवाबु आहे फॉलो फादर, ब्रह्मा बाबा। साकार कर्म में ब्रह्मा बाप खे फॉलो करो। निराकार स्थिति में अशरीरी ठहण में शिव बाप खे फॉलो करो। शिव बाप कीअं हिन सृष्टि ते ईंदा आहिनि, कार्य करे वापसि पंहिंजो हली वेंदा आहिनि मथे। उअं ई असांखे बि हिन सृष्टि ते अचिणो आहे, कर्म करिणो आहे, पोइ विदेही ठही वञिणो आहे। जीअं त गाॾी स्टॉप थी वई ऐं ड्राइवर मथे पहुची वियो, अर्थात बुद्धि असांजी मथे टिकी वञे। भई बाप दादा खे फॉलो करणु अर्थात क्वेश्चन मार्क समाप्त थियणु, व श्रीमत ते हलणु। इहा मुश्किल आहे, पुछण जी आवश्यकता पवंदी आहे। छा कॉपी करिणो आहे, पंहिंजो दिमाग़ बि न हलाइणो आहे। सिर्फ़ु जो ब्रह्मा बाप जा क़दम पढ़ो, जीवन कहानी पढ़ो ऐं फॉलो कंदा हलो। बाप समान ठहणु अर्थात फॉलो फादर करणु मुश्किल आहे या सहज आहे न। 30 साल वारा हथ उठायो। अच्छा, 30 साल में मुश्किल लॻियो या सहज आहे? हाणे ॾिसो 30 साल वारनि खे सहज लॻियो त तव्हां पुठियां आया, उन्हनि जे लाइ मुश्किल आहे या सहज आहे? सहज आहे न। गर्मी जे कारण सभिनि जे हथ में रंग बिरंगी पंखियूं आहिनि त हिलाइनि था। अच्छा, पंखनि जी रिमझिम बि सुठी थी लॻे, सीन सुठी आहे, नवीनता हुजणी खपे। त इहे ग्रुप जी नवीनता आहे, इहे बि टीवी में अची। अच्छा, इहे सभु भॼी करे पहुची विया आहिनि। बाप दादा बि स्नेह जी मुबारक ॾींदा आहिनि। ॾिसो, ॿिया बि हद जे गुरू हूंदा आहिनि, केतिरा वरदान ॾींदा आहिनि, हिकु या 10 ज़्यादा न ॾींदा, लेकिन असांजो सतगुरु रोज़ु असांखे वरदान ॾींदो आहे। वरदान अर्थात बाबा चईंदा आहिनि ईअं करो, जीअं बाबा चईंदा आहिनि न,
इन करण सां तव्हां शांती देवा ठही वेंदा, इन करण सां तव्हां संतुष्ट मणी थी वेंदा। त वरदान त ॾेई छॾियईं बाबा असांखे, लेकिन वरदान फलीभूत कॾहिं थींदो? जॾहिं असां हुनखे रोज़ स्मृति जो पाणी ॾींदासीं कि मूंखे इहो वरदान मिलियल आहे, ऐं बाबा जी यादि जी धूप ॾींदासीं। अहिड़ो गुरु कॾहिं ॾिठो जो रोज़ असांखे वरदान ॾे? न ॾिठो न। तव्हां माण्हुनि ई ॾिठो आहे, लेकिन कल्प कल्प ॾिसंदा आहियो। त सदा पंहिंजे भाग्य जी प्राप्ति खे साम्हूं रखो, सिर्फ़ु बुद्धि में इमर्ज रखो, इमर्ज करो। मर्ज रखण जे संस्कार खे बदिली करे सदा इमर्ज करो। पंहिंजी प्राप्तियुनि जी लिस्ट सदा बुद्धि में इमर्ज रखो कि असांखे छा छा प्राप्ति थी आहे। हाणे जीवन में कॾहिं बि कोई ॻाल्हि अचे न, वैसे त पहिरों खां ई सोचो, त बि जीवन में कोई बि ॻाल्हि अचे जंहिंजे कारण असां हलचल में अची सघंदा आहियूं, उन समय सोचियो मां एॾो ज्ञान थी वठां, बाबा खे यादि थी करां, त इहा हिन परिस्थिति में बि मां हलचल में न अचां। हिन जे लाइ मूंखे बाबा कहिड़ी शक्ति ॾिनी अथई, कहिड़ो गुण ॾिनो अथई, कहिड़ी श्रेष्ठ मत ॾिनी अथई, त असां सहज ई उन सां पार थी वेंदासीं। जॾहिं प्राप्तियुनि जी लिस्ट इमर्ज थींदी आहे त कहिड़ी बि प्रकार जो विघ्न वार न करे सघंदो आहे, उहो मर्ज थी वेंदो ऐं प्राप्तियूं इमर्ज थी वेंदियूं। कोई बि प्रकार जो विघ्न वार न करे सघंदो आहे, उहो मर्ज थी वेंदो ऐं प्राप्तियूं इमर्ज थी वेंदियूं। बाबा चवंदा आहिनि हा, जेकी असांखे प्राप्तियूं मिलियूं आहिनि न, उहे जो बि प्रकार जो विघ्न वार आहे, जॾहिं प्राप्तियुनि जी लिस्ट इमर्ज थी वेंदी त विघ्न वार न करे सघंदो, उहो मर्ज थी वेंदो ऐं प्राप्ति इमर्ज थी वेंदी। बाप दादा जॾहिं ॿुधंदा आहिनि कि अॼु कंहिं कारण सां कोई ॿार महिनत कंदा आहिनि, युद्ध कंदा आहिनि, योग लॻाइणु चाहींदा आहिनि, लेकिन लॻंदो ई न आहे, कारण छा आहे? लोग सोल कॉन्शियस जे बदिले बॉडी कॉन्शियस में अची वेंदा आहियूं, त बाप दादा खे सुठो न लॻंदो आहे। असां योग लॻाइणु चाहियूं था, लेकिन या बाबा खे यादि नथा करे सघूं, छो जी सोल कॉन्शियसनेस जे बजाए बॉडी कॉन्शियसनेस में अची वेंदा आहियूं। बाप दादा खे सुठो न लॻंदो आहे। कारण छा आहे? पंहिंजे भाग्य जी प्राप्ति इमर्ज न रहंदी आहे। हिन जो कारण छा आहे? सोल कॉन्शियसनेस खां बदिले बॉडी कॉन्शियस में अचण जो कारण छा आहे? असांखे जो भाग्य प्राप्त थियो आहे न, भाग्य जी प्राप्ति सदा इमर्ज न रहंदी आहे, मर्ज रहंदी आहे न। त हिन करे कि सोल कॉन्शियस रहण सां असांखे केॾो सुठो भाग्य थो मिले, सदा असां बाबा सां गॾु रही सघंदा आहियूं, बाबा सां उथी वेही खाई पी मस्तु रही सघंदा आहियूं। त प्राप्ति ॾिसो, सोल कॉन्शियस रहण सां असांखे केॾी ऊची प्राप्ति आहे। असां में दैवी गुणनि जी धारणा थी वेंदी, असांजो हर कर्म सफल थी वेंदो, हर संकल्प सफल थी वेंदो, हर बोल सफल थी वेंदो, असां मास्टर गॉड ठही वेंदासीं। त प्राप्ति ॾिसो, पोइ उहा इमर्ज रहंदी, पंहिंजी भाग्य जी प्राप्ति इमर्ज न रहंदी आहे, इन करे उहो मर्ज थी वेंदी आहे। पोइ जॾहिं कोई यादि दिलाईंदो आहे त सोचणु लॻी वेंदा आहियो थियणो त ईअं खपे, इन करे ॾाढो सहज पुरुषार्थ आहे, प्राप्तियुनि खे इमर्ज रखो। उन ॾींहुं बाबा चई न, असां आत्मायूं आहियूं, असां हाणे ब्रह्मण आहियूं न। अगरि चलो तव्हांखे देह में अचे थो त हाणे पंहिंजे हिन देह खे बि चलो यादि थो अचे त हाणे यादि करो, मां आत्मा जो हाणे ऑक्यूपेशन आहे, टाइटल आहे ब्रह्मण, मां ब्रह्मण आहियां, इहो मुंहिंजो अंतिम जन्म, मां ब्रह्मण आहियां। त चलो इहो बि यादि रखो। बाबा चवनि था कि जॾहिं खां ब्रह्मण त ठहिया आहियो, तॾहिं खां पंहिंजे भाग्य खे स्मृति में रखो। जॾहिं खां ब्रह्मण ठहिया आहियो, तॾहिं खां पंहिंजे भाग्य खे स्मृति में रखो, हलचल में न अचो।
अचल ठहो छो जी हिते आबू में यादगार छा आहे, अचल घर आहे या हलचल घर आहे। बाबा चवंदा हिते आबू में असांजो यादगार छा आहे, अचल घर आहे या हलचल घर आहे। त अचल हलचल में न अचो, सदा अचल रहो। छो जी हिते आबू में असांजो यादगार आहे अचल घर। अच्छा ये कंहिंजो यादगार आहे, तव्हांजो यादगार आहे न। त जॾहिं बि सूक्ष्म पुरुषार्थ जी मार्ग मुश्किल लॻे, बुद्धि ज़्यादा हलचल में हुजे, त पंहिंजे यादगार खे स्मृति में लायो कि हिते असांजो यादगार कहिड़ो ठहियलु आहे, अचल घर ठहियलु आहे न। अचल घर, हलचल घर न ठहियलु आहे। हिन खे बि यादि करो कि मुंहिंजे घर जो नाम आहे अचल घर। त बाबा चए थो त जॾहिं बि कोई सूक्ष्म पुरुषार्थ जो मार्ग मुश्किल लॻंदो आहे न, त बुद्धि ज़्यादा हलचल में हूंदी आहे। त पंहिंजी यादगार खे स्मृति में लायो। त कई बार ॿार ज्ञान जी पॉइंट्स मुख सां चईंदा आहिनि, मां आत्मा आहियां, ये ड्रामो आहे, ये त विघ्न आहे, ये त साइड सीन आहे। कई बार ॿार ज्ञान जी पॉइंट्स बि चईंदा आहिनि कि मां आत्मा आहियां, ये ड्रामो आहे, ये त विघ्न आहे, ये त साइड सीन आहे। चईंदा बि रहंदा आहिनि लेकिन हिलंदा बि रहंदा आहिनि। चईंदा बि रहंदा आहिनि ऐं हिलंदा बि रहंदा आहिनि। हिलदे हिलदे ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। हिलदे हिलदे ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। जॾहिं अहिड़ी बुद्धि ठही वञे त अचल न थी सघो, त मधुबन जो अचल घर यादि कजो। जॾहिं ईअं चऊं न असां इहे पॉइंट्स बि चऊं था लेकिन त बि असांजी बुद्धि हलचल में थी अचे, त बि असांजी बुद्धि हलचल में थी अचे, त हुन समय मधुबन जो अचल घर यादि कजो। अगरि असां पॉइंट्स खे प्रैक्टिकल में नथा लाए सघूं त इहे त स्थूल चीज़ आहे न, सूक्ष्म त न आहे, अखियुनि सां ॾिसण जी चीज़ आहे न। मुंहिंजो यादगार अचल घर आहे, हलचल घर न आहे। छो जी बाप दादा हिन वर्ष खे सर्व ॿारनि जे प्रति मुक्ति वर्ष मल्हाइण चाहींदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि हाणे हर प्रकार सां मुक्त ठहो। बाबा चवनि था हाणे हर प्रकार सां मुक्त ठहो, हर ॻाल्हियुनि सां मुक्त ठहो। व्यर्थ ॻाल्हियूं, नेगेटिव ॻाल्हियूं, वेस्ट ॻाल्हियूं, सभिनि सां मुक्त ठहो। अखियुनि सां बाबा चवनि था कि हाणे अखियुनि सां ॾिसण जी चीज़ आहे। मुंहिंजो यादगार मधुबन अचल घर आहे, हलचल घर न आहे। छो जी बाप दादा हिन वर्ष खे सर्व ॿारनि जे प्रति मुक्ति वर्ष मल्हाइण चाहिनि था। ईअं न हुजे कि हथ उठायूं, कोई उठाए कोई न उठाए। हा, सभी ख़ुशी ख़ुशी सां हथ जी ताली वॼायो। त सभिनि वॼाई, चलो हाणे वॼाए ॾिनी त ठीकु आहे। लेकिन ईअं ई बाप दादा हिन वर्ष जी समाप्ति में एतिरी ज़ोर सां ताली वॼाईंदे हुए ॾिसंदा। बाप दादा हिन वर्ष जी समाप्ति में एतिरी ज़ोर सां ताली वॼाईंदे ॾिसंदा। हाणे त सुठी वॼाई लेकिन तॾहिं बि वॼाइणो। बाबा चई कि जॾहिं असां ईअं ठही वञूं न तॾहिं वॼाईंदासीं। त ॿारनि हाणे ई वॼाए छॾी। त बाबा चई कि ठीकु आहे हाणे त वॼाई, लेकिन अंत में बि जॾहिं तव्हां हिन वर्ष जो जेको वर्ष हले थो न, मुक्ति वर्ष, जॾहिं हिन वर्ष जॾहिं तव्हां सभी ठही वेंदव न मुक्त, सभिनि ॻाल्हियुनि खां मुक्त, तॾहिं बि ज़ोर सां वॼाइजो। हाणे त सुठी वॼाई न,
लेकिन तॾहिं बि वॼाइजो, वॼाईंदव न, ॾिसो हथ जी ताली वॼाईंदा आहियो त ख़ुशि करे ॾींदा आहियो। लेकिन बाप दादा नए वर्ष में जो पंहिंजो 18 जनवरी विशेष ब्रह्मा बाप जे शरीर सां मुक्त थियण जो ॾींहुं आहे, त 18 जनवरी में बाप दादा फिर हथ उठवाए करे मुक्ति वर्ष मनायो या सिर्फ़ु सोचियो। मनाइणो आहे सोचता त न रहिजी वेंदो न, स्वरूप में लायो या सोचते सोचते लास्ट में भी सोचदा ही रहंदो। ये रिज़ल्ट बाप दादा ॾिसणु चाहींदा आहिनि, ॾेखारींदव न। अच्छा यादि रहंदो न, प्राप्तियुनि खे साम्हूं यादि रखो, प्राप्तियुनि खे साम्हूं यादि रखो। असांखे छा प्राप्तियूं थिए न, उन्हनि खे सदा पंहिंजे साम्हूं रखो। बाप जी यादि जे साथ, बाप जी यादि सां गॾु बाप जो ॾिनो अथई उहो बि इमर्ज करो। बाबा जी यादि बि हुजे ऐं बाप जो असांखे ॾिनो अथई न उहो बि सदा ई इमर्ज रखो। मर्ज न थियणो खपे। छा ठाहियो आहे, छा मिलियो आहे। बाप दादा हिन वर्ष खां पोइ हर ॿार खे जीवन मुक्त स्थिति में ॾिसंदा। हिन वर्ष खां पोइ बाप दादा हर ॿार खे जीवन मुक्त स्थिति में ॾिसंदा। भविष्य में जीवन मुक्त थींदव, लेकिन संस्कार जीवन मुक्ति जा हाणे ई इमर्ज थियणा खपनि। भविष्य में त असां थींदा ई सही, लेकिन बाबा चवनि था 21 जन्मनि जो वरसो हूंदो आहे न, त हाणे बि इमर्ज करणा आहिनि। ऐं निरंतर कर्मयोगी, निरंतर सहज योगी, निरंतर मुक्त आत्मा जा संस्कार, निरंतर कर्मयोगी, सहज योगी, निरंतर मुक्त आत्मा जा संस्कार बाबा चवनि था हाणे खां ई अनुभव में लायो। छो बाप दादा पहिरियों बि इशारो ॾिनो अथई, निरंतर कर्मयोगी, सहज योगी, मुक्त आत्मा जा संस्कार हाणे खां ई अनुभव में लायो। छो लायो? छो जी बाप दादा पहिरियों खां ई इशारो ॾिनो अथई कि समय जो परिवर्तन असां विश्व आत्माउनि जी परिवर्तन जे लाइ इंतज़ार थो करे। बाबा चईंदा आहिनि न, घड़ी तव्हां आहियो, समय जी घड़ी, विश्व परिवर्तन करण जी घड़ी असां आहियूं। त जंहिं समय असां संपन्न ठही वेंदासीं त घड़ी में टाइम अची वेंदो त विश्व परिवर्तन थी वेंदो। बाप दादा पहिरियों बि इशारो ॾिनो अथई कि समय जो परिवर्तन असां विश्व परिवर्तक आत्माउनि जे लाइ इंतज़ार था करनि। प्रकृति असां प्रकृतिपति आत्माउनि जी विजय जो हार खणी करे आह्वान थी करे। समय विजय जो घंटो वॼाइण लाइ असां भविष्य राज्य अधिकारी आत्माउनि खे ॾिसे थो। समय विजय जो घंटो वॼाइण लाइ असां भविष्य राज्य अधिकारी आत्माउनि खे ॾिसे थो। समय छा थो करे? विजय जो घंटो वॼाइण लाइ असांखे ॾिसे थो कि कॾहिं घंटो वॼायां। भक्त आत्मायूं उहो ॾींहुं सदा यादि कंदियूं आहिनि कि कॾहिं असांजा पूज्य देव आत्मायूं असांजे मथां प्रसन्न थी असांखे मुक्ति जो वरदान ॾींदियूं न। जेका भक्त आत्मा आहिनि उन्हनि खे त शांती खपे, मुक्ति खपे। उन्हनि खे चओ हुन दुनिया में हलंदा हो, चईंदा न असां कीअं हली सघंदासीं, असांखे त बसि मुक्ति खपे। त बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो इहा भक्त आत्मायूं उहो ॾींहुं सदा यादि कंदियूं आहिनि कि कॾहिं असांजा पूज्य देव आत्माएं असांजे मथां प्रसन्न थी करे असांखे मुक्ति जो वरदान ॾींदियूं। दुखी आत्मायूं पुकारनि थियूं कि कॾहिं दुख हरता सुख हरता आत्मायूं प्रत्यक्ष थींदियूं। इन करे इहे सभु असांजे लाइ इंतज़ार व आह्वान थी करनि। इन करे हे रहमदिल विश्व कल्याणकारी आत्मायूं,
हाणे इन्हनि जे इंतज़ार खे समाप्त करो। बाबा चवनि था हाणे इन्हनि जे इंतज़ार खे समाप्त करो। भक्त आत्मायूं सॼो ॾींहुं यादि थी करनि कि कॾहिं असांजा पूज्य देव आत्मायूं असांजे मथां प्रसन्न थींदियूं, असांखे मुक्ति जो वरदान ॾींदियूं। दुखी आत्मायूं सोचनि थी कॾहिं दुख हरता सुख हरता आत्मायूं प्रत्यक्ष थींदियूं। हिन करे बाबा चवनि था हे रहमदिल विश्व कल्याणकारी आत्मायूं हाणे इन्हनि जे इंतज़ार खे समाप्त करो। पंहिंजे लाइ तव्हांजे लाइ सभु रुकल आहिनि, सभु इंतज़ार था करनि। कॾहिं असांखे मुक्ति मिलंदी, कॾहिं असांजा दुख दूर थींदा, कॾहिं कोई चए थो कॾहिं असांखे सुख मिलंदो। तव्हां सभु मुक्त थी वञो त सर्व आत्मायूं प्रकृति भक्त बि मुक्त थी वेंदा। जॾहिं असां सभिनि ॻाल्हियुनि सां मुक्त थी वेंदासीं न, त बाबा चवनि था जॾहिं असां सभिनि ॻाल्हियुनि सां मुक्त थी वेंदासीं तॾहिं सर्व आत्मायूं प्रकृति भक्त आत्मायूं सभु बि मुक्त थी वेंदा। त मुक्त ठहो, मुक्ति जो दान ॾियण वारा मास्टर दाता ठहो। मुक्त ठहो, मुक्ति जो दान ॾियण वारा। मुक्त ठहो, मुक्ति जो दान ॾियण वारा मास्टर दाता ठहो। हाणे विश्व परिवर्तन जी ज़िम्मेवारी जे ताजदारी आत्मायूं आहियो न, ज़िम्मेवार आहियो न, बाप सां गॾु मददगार आहियो न। छा तव्हांखे रहम न ईंदो आहे? दिलि में दुख जा विलाप महसूसु न थींदा आहिनि कि वीचारा केॾा दुखी आहिनि न। कोई आत्मा ॾाढी दुखी हुजे, बीमार हुजे हुनजो शरीर, त हुनखे हुन सूर सां हुन बीमारी सां मुक्ति ॾेई सघंदा आहियो? सुख कंहिंखे कोई ॾाढो दुखी हुजे हुनखे सुख ॾेई सघंदा आहियो? त बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो मूंसां गॾु तव्हां बि त ज़िम्मेवार आत्मायूं आहियो न। छा तव्हांखे रहम न ईंदो आहे? दिलि में दुख जा विलाप महसूसु न थींदा आहिनि? हे विश्व परिवर्तक आत्मायूं हाणे पंहिंजी ज़िम्मेवारी जो ताजपोशी मनायो। हे विश्व परिवर्तक आत्मायूं हाणे पंहिंजी ज़िम्मेवारी जो ताजपोशी मनायो। पंहिंजी ज़िम्मेवारी जो ताजपोशी 18 ॾींहं बाबा पंहिंजी ज़िम्मेवारी ब्रह्मा बाबा जे वटि जो ई उहा दादी खे ॾिनई। निमित दादी हुया, बाक़ी सभिनि खे पंहिंजी पंहिंजी ज़िम्मेवारी ॾिनई। त हाणे जेतिरो असां ख़ुदि खे ज़िम्मेवार सम्झंदा वेंदासीं ऐं इहा ज़िम्मेवारी खणंदा वेंदासीं ओतिरो ज़िम्मेवारी जी ताजपोशी मनाईंदासीं। बाप दादा पहिरियों बि चई 100 हिमालय जेतिरी वॾो सां वॾो विघ्न बि अची वञे त बि हटंदासीं न, हार न खाईंदासीं। ताजपोशी मुक्त वर्ष अवश्य मनाईंदासीं। ताजपोशी मुक्ति वर्ष अवश्य ई मनाईंदासीं। बाप दादा रोज़ चार्ट ॾिसंदा आहिनि। बाप दादा रोज़ चार्ट ॾिसंदा आहिनि। ईअं न हितां खां वञो त ट्रेन में चओ पतो न छा थियो, घर में वियो त बगुला हंस जी लड़ाई लॻी वई। ईअं न चइणो आहे ईअं थियो, ईअं थियो, ईअं थियो। ईअं न ॿुधंदासीं। बाबा चईंदा असांजो पत्र वेस्ट तव्हांजो अगरि अहिड़ो पत्र आयो त वेस्ट पेपर बॉक्स में विझी छॾंदासीं, ॿुधंदासीं न। दृढ़ संकल्प करो, थियणो ई आहे। जिते दृढ़ता आहे उते सफलता न हुजे इहे त असंभव आहे। त सभई दृढ़ संकल्प वारा आहियो न। बाबा चवनि था सभी दृढ़ संकल्प वारा आहियो न। टीचर्स हथ उठायो। टीचर्स ॾाढियूं आहिनि, सॼी सेंटर्स ख़ाली करे आया आहियो छा? बाबा चई ॾिसो हिकु ख़ुशख़बरी ॿुधाईंदा आहिनि। बाप दादा ॾिठई
हाणे ॾिठो ऐं ॿुधाइनि था कि सर्व मधुबन वारनि पंहिंजी परिवर्तन जो लक्ष्य सुठो रखियो आहे। सर्व मधुबन वारनि पंहिंजी परिवर्तन जो लक्ष्य सुठो रखियो आहे। लक्ष्य त ॾिसंदा, लेकिन लक्ष्य ॾाढो सुठो रखियो अथनि। पंहिंजे में अंतर जो आयो आहे उहो बि लिखियो आहे, लेकिन बाप दादा खे ख़ुशी आहे कि अंतर अचणु शुरू थियो आहे, अॻियां थींदो रहंदो। लेकिन सभिनि पंहिंजे दृढ़ संकल्प जो उमंग उत्साह सुठो ॾेखारियो आहे। बाप दादा खे ख़ुशी आहे अंतर अचणु शुरू थियो आहे, अॻियां बि थींदो रहंदो, लेकिन हाणे सभिनि पंहिंजी दृढ़ संकल्प जो उमंग उत्साह सुठो ॾेखारियो। हाणे कागज़ में आहे, लेकिन कागज़ में बि पहिरियों क़दम त थियो। त बाप दादा खे ख़ुशी थी सॼे वर्ल्ड जे लाइ, हे अर्जुन मधुबन निवासी आहे। पूरे वर्ल्ड जे लाइ हे अर्जुन असां मधुबन निवासी आहियूं। निमित्त मधुबन निवासी सेकेंड नंबर देश विदेश जे निमित्त टीचर्स हूंदियूं आहिनि ऐं सर्व सहयोगी साथी सॼो ब्रह्मण परिवार आत्मायूं उहे निमित्त ठहींदियूं न। त मधुबन जो नक्शो बाप दादा ॾिसंदा आहिनि कि बिल्कुलु बदिलो उहो ॾेखारे में ॾे, ॾिसंदा कि बिल्कुलु बदिलो उहो ॾेखारे में ॾे। मधुबन जो नक्शो बाप दादा ॾिसंदा कि बिल्कुलु ई बदिलो उहो ॾेखारे में ॾे। मधुबन वारनि खे कमु, मधुबन वारा त घटि आया हूंदा, कईअनि त लिखियो ई न आहे। अॻियां वेठण वारनि घटि लिखियो आहे, ॾाढा बिज़ी रहिया आहिनि। लेकिन जॾहिं कमु मिलंदो आहे त लिखण में बि मार्क्स जमा थींदी आहे। अगरि न लिखिया हो त मार्क्स एक्स्ट्रा कम थी वई, नुक़सान थी वेंदो। जो बि डायरेक्शन मिलंदो आहे न, डायरेक्ट बाप द्वारा मिलंदो आहे, चाहे निमित्त आत्माउनि द्वारा, दादियुनि द्वारा मिलंदो आहे, उन्हनि खे रिगार्ड ॾियणु अति आवश्यक आहे। हिन में न बहानो ॾियणो आहे, न अलबेलोपन करिणो आहे। अॻियां जे लाइ बाप दादा ॿुधाइनि था कि मार्क्स जमा न थी, लेकिन इन जो महत्व ॾियणु अर्थात महान ठहिणु। त रोज़ मुरली में बि असांखे जो डायरेक्शन मिले थी, जो बाबा जी श्रेष्ठ मत मिले थी, त उहा असां कंदा वेंदासीं न। भले साकार में बाप दादा न आहिनि, कोई दादी दीदी न आहे, लेकिन कंदा हलंदासीं त इहे जीअं बाप दादा खे रिगार्ड ॾियणु थियो कि बाप दादा जीअं चए थी। इन में न बहानो ॾियणो आहे, न अलबेलो करिणो आहे। अॻियां जे लाइ बाप दादा ॿुधाए ॾींदा आहिनि कि मार्क्स जमा न थी, हिन जे लाइ इनखे महत्व ॾियणो खपे। हल्की ॻाल्हि न करो। ॿार ॾाढा चतुर आहिनि, चईंदा आहिनि बाप दादा त ॼाणंदा ई आहिनि, न ॼाणंदा त आहिनि, लेकिन छा चयो, ॼाणंदे उहे चयो न। बाबा छो चईं, छो जी बाबा ॼाणंदे उहे चईं न कि त ईअं छुड़ाइणु न खपे, ईअं छुड़ाइणो न खपे। ॾाढा अहिड़ा कार्य आहिनि नंढा नंढा जेके हाजी करण में एक्स्ट्रा मार्क्स जमा थींदी आहे असांजी। कई अहिड़ा स्टूडेंट आहिनि जो कंहिंजे बि पास्ट जे संस्कार वश ॾाढा कई अहिड़ा स्टूडेंट्स आहिनि जो कहिड़े बि पास्ट जे संस्कार वश ॾाढो उमंग उत्साह में वधंदा आहिनि, लेकिन कोई न कोई सुनहरी धाॻो, ॾाढो महीन धाॻो उन्हनि खे अॻियां वधणु न ॾींदो आहे। बाबा चवंदा आहिनि त कहिड़ो अहिड़ो पास्ट संस्कार हूंदो आहे, कई ॿार ॾाढा उमंग उत्साह में अॻियां वधंदा बि रहंदा आहिनि, त बि बाबा चवंदा आहिनि कोई न कोई सुनहरो धाॻो, ॾाढो महीन धाॻो उन्हनि खे अॻियां वधणु न ॾींदा आहिनि। उहे सम्झंदा बि आहिनि कि इहो महीन धाॻो रहियल आहे, लेकिन
लेकिन ही कंदा रहींदा बाबा चईंदा उहे सम्झदा बि आहिनि कि महीन धाॻो आहे लेकिन ही कंदा रहींदा लेकिन ईअं बि अहिड़ा बि पुरुषार्थ आहिनि जो छोटी छोटी कॉमन ॻाल्हियुनि में हाजी करण सां मार्क्स वठी वठंदा आहिनि ऐं थी सघंदो आहे कि थोरी थोरी मार्क्स इकट्ठी थी वञे त उहो अॻियां बि निकिरी सघंदा आहिनि इन करे कंहिंजो बि भरोसो न आहे असां कंहिंखे बि ईअं न चई सघंदा आहियूं कि इहे त साधारण पुरुषार्थ इहे छा कंदो आहे ईअं थो करे लेकिन अंत में केरु अॻियां निकिरी वेंदो हीअ त कंहिंखे बि पतो न आहे ईअं बि बाप दादा वटि एग्ज़ाम्पल जे रूप में आहिनि हिन जे लाइ सहज तरीक़ो आहे नंढी नंढी हाजी करण में मार्क्स जमा कंदा हलो कट न करो जमा करो बाक़ी बाप दादा ॾिठई मेजॉरिटी पंहिंजो उमंग उत्साह सुठो ॾेखारींदा आहिनि हिन करे दृढ़ संकल्प जे लाइ विशेष न मधुबन निवासी ॿारनि खे बाप दादा हाजी करण जी मुबारक ॾियनि था जंहिं बि बाबा खे हाजी करे उहो लिखियईं त हुननि खे बाप दादा मुबारक ॾियनि था यादि प्यार बि ॾियनि था लख लख गुणा यादि प्यार ॾियनि था जेका बि बाबा जी हर ॻाल्हि खे आज्ञा मञी करे पूरो कंदा आहिनि न चाहे नंढी चाहे वॾी उनखे बाबा लख लख गुणा यादि पिया ॾियनि था छो मधुबन आहे बाप दादा जे स्वरूप खे प्रत्यक्ष करण जो शीश महल मधुबन आहे बाप दादा जे स्वरूप खे प्रत्यक्ष करण जो शीश महल आहे त हिकु ॻाल्हि जी त ख़ुशी आहे हाणे कागज़ में आयो आहे कर्म में लाहिणो ई आहे ठीकु आहे न अच्छा मुबारक हुजे हाणे अगरि तव्हां सभिनि खे अचानक डायरेक्शन मिले कि हाणे अशरीरी थी वञो त ठही सघंदा आहियो कि हलचल थींदी बाबा चवनि था छो लास्ट समय जो इहो ई अभ्यास असांखे पास विद ऑनर्स ठाहे सघंदो त सभई बाप दादा त हाणे बाप दादा बि चईंदा आहिनि हिकु सेकेंड में सभु ॻाल्हियुनि खे किनारो करे अशरीरी थी वञो ड्रिल आहे न अच्छा चारो अॼु अति श्रेष्ठ भाग्यवान आत्माउनि खे परमात्मा पालना जे अधिकारी आत्माउनि खे परमात्म पढ़ाई जे अधिकारी आत्माउनि खे पालना पढ़ाई परमात्मा सतगुरु जी सर्व वरदाननि जे अधिकारी आत्माउनि खे सदा दृढ़ संकल्प द्वारा सफलता जे अधिकारी आत्माउनि खे सदा अखंड योगी अचल योगी सदा विश्व परिवर्तन जी जिम्मेवारी जी ताजदारी सदा सर्व प्राप्तियुनि खे मौज रूप में अनुभव करण वारी आत्माउनि खे अहिड़ी विशेष आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते असांजी बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते हाणे मुक्ति वर्ष में नंबर 1 मधुबन निवासी ईंदा ठीकु आहे न बाबा प्रश्न पुछनि थी सघंदो आहे या मुश्किल आहे हाजी कई पोइ त बाप दादा मधुबन वारनि खे बि गोल्डन बैच ॾींदा बाबा चई अगरि मधुबन निवासी बि पहिरियों नंबर 1 मुक्ति वर्ष में नंबर 1 ईंदा त बाबा मधुबन निवासियुनि खे गोल्डन बैच ॾींदा मधुबन वारनि खे बैच ॾियणु ऐं सभिनि खे ॾियणु मधुबन वारनि खे बैच ॾियणो आहे न ॿियनि सभिनि खे ॾिनो आहे न मधुबन वारनि खे मुक्ति वर्ष जी प्राइज़ ॾींदा बाबा कहिड़ी प्राइज़ ॾींदा बाबा गोल्डन बैच ॾींदा अच्छा बैच ॾींदासीं तव्हांखे अच्छा ओम शांति
वरदान आहे। ब्राह्मण जीवन में हिकु बाप खे पंहिंजो संसार ठाहिण वारा स्वतः ऐं सहज योगी ठहूं। ब्राह्मण जीवन में सभी ॿारनि जो वाइदो आहे, हिकु बाप ॿियो न कोई। ब्राह्मण जीवन में सभी ॿारनि जो वाइदो आहे, हिकु बाप ॿियो न कोई। जॾहिं संसार ही बाप आहे, ॿियो कोई आहे ई न, त स्वतः सहज योगी स्थिति सदा रहंदी न। जॾहिं संसार ही बाप आहे, ॿियो कोई आहे ई न, त स्वतः सहज योगी स्थिति सदा रहंदी। अगरि कोई ॿियो कोई आहे त महिनत करणी पवंदी आहे। जाते बुद्धि वञे हुते, हिते बुद्धि न वञे हुते हली वेंदी। लेकिन हिकु बाप ही सभु कुझु आहे त बुद्धि काॾे वञी न सघंदी आहे। अहिड़ा सहज योगी, सहज स्वराज्य अधिकारी बाबा चवनि था, अहिड़ा सहज योगी, सहज स्वराज्य अधिकारी आत्मायूं ठही वेंदो, जंहिंजा हिकु बाप ॿियो न कोई, सर्व संबंध संसार ई उहो आहे। त अहिड़ा सहज योगी, सहज स्वराज्य अधिकारी ठही वेंदा आहिनि। उन्हनि जे चहिरे ते रूहानियत जी चमक हिकु रस हिकु जहिड़ी रहंदी आहे। स्लोगन आहे, बाप समान अव्यक्त व विदेही ठहिणो आहे। ये ही अव्यक्त पालना जो प्रत्यक्ष स्वरूप आहे। बाप समान अव्यक्त ऐं विदेही ठहिणो आहे। अव्यक्त बि ठहिणो आहे, अव्यक्त व विदेही ठहिणो आहे। अव्यक्त अर्थात फरिश्तो, ऐं विदेही मतिलबु इन देह खां न्यारी मां आत्मा। त इहे ही अव्यक्त पालना जो प्रत्यक्ष सबूत आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।